नाज़रीन, जमाल शाह में दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी जो 204 उर्स मुबारक जूं तकरीबूं जारी आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। जीअं त शहीद बैदराबाद ज़िले जे ॿिए नंबर वॾे में दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी जो सालियानो उर्स मुबारक मल्हाए पियो वञे, जंहिंमें दरगाह जे गादिन अचनि सद जमाल शाह जीलानी सद आसफल शाह जीलानी दरगाह ते चादर चाढ़े पिणु ख़ुसूसी दुआ घुरी वई, जंहिंमें अक़ीदतमंद ऐं मुर्दनि खां पुछंदासीं त हिन जो मेले बाबति छा चवणु आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे ॿिए नंबर ते वॾी दरगाह सखी जाम नातार खां पोइ ही जमाल शाह जी जेका दरगाह आहे उन खां पोइ वॾे में वॾो मेलो जेको आहे हिते लॻंदो आहे। ऐं हीउ जेको आहे बहराड़ी जो हिकिड़ो मेलो आहे जिते सॼी सिंध त ठहियो पर पंजाब बलोचिस्तान खां बि अक़ीदतमंद ऐं मुरीद अचनि था। दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी जो मेलो सुठे तरीक़े सां इफ्तिताह थिए पियो, जंहिंमें गादी नशीन सैयद मोहम्मद जमाल शाह जीलानी सैयद आसफ अली शाह जीलानी सरदार जाम तमा जी उनड़ साईं वली मोहम्मद शाह कलंदर शहनशाह जो गादी नशीन उहे चादर चाढ़े मुरीदनि अक़ीदतमंदनि सां गॾु दोस्तनि सां गॾु दरगाह चादर चाढ़े मेले जी शुरूआत थींदी। आला हज़रत दरगाह जमाल शाह जीलानी जन जो 204 उर्स मुबारक शुरू आहे। हज़ारनि जी तादाद में अक़ीदतमंद जेको आहे सो शरीक आहिनि ऐं हींअर दरगाह शरीफ़ जी चादर आहे। दरगाह ते सभु दोस्त वेंदासूं इंशाअल्लाह। साईं जमान शाह साईं आसिफ शाह करे पंहिंजे वॾनि जे तालुकातनि खे नज़र में रखी हर साल मां हिते दरगाह ते ईंदो आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो मूं घुराए मूंखे एतिरी इज़त बख़्शी अथनि, उहो ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं सरदार साहब वाल साहब उन खां वठी जेके वॾा आहिनि असां सॼी उमिरि गॾु रहिया आहिनि। दरगाह ते वधि में वधि हिमायत असां रही आहे, वधि में वधि असां ते महिरबानी आहे साईं जी। हिन वक़्तु जो मेलो लॻो आहे किथे बि मेला हीअं तव्हांखे ख़बर आहे त कोन पिया लॻनि, तक़रीबन मेला बंदि आहिनि। साहब जी कोशिशि आहे, वधि में वधि कोशिशि साहब जी महिरबानी आहे। तक़रीब रखी वेंदी आहे जमाल शाह मेले जी चादर चढ़ाई जी, उन में साईं जमान शाह ऐं साईं आसिफ अली शाह ख़ुसूसी तौर ते असांखे यादि कंदा आहिनि, संदन सॼी महिरबानी। ऐं हिन मेले जे मौक़े ते हज़ारे अक़ीदतमंद सभु